अस्सलाम वालेकुम। आओ यहाँ अवां ॾिसी रहियो RNN न्यूज़ HD। जी नाज़रीन, गुज़िरियल साल सिंध में जाली डोमिसाइल जे मसइलनि जो जेको आहे सो उहो हिकिड़ो मामलो नज़र आयो, जंहिं बाद में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि समूरनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया, जंहिं बाद सिंध हुकूमत जागी पई ऐं सिंध हुकूमत उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे सो हिकिड़ी जांच टीम जोड़ी काज़ी शाहिद परवेज़ जी अॻुवाणीअ में। उन जी सरबराही में इहा टीम हुई। उन खां बाद में तकड़ में ई नासिर शाह ऐं मुर्तज़ा वहाब जा जेको आहे सो उन्हनि जा बयान साम्हूं आया त सिंध में काफ़ी अहिड़ियूं नौकरियूं बि आहिनि, काफ़ी दाख़िलाऊं बि आहिनि जेके जाली डोमिसाइलनि ते आहिनि। उन खां बाद में उन्हनि इहो चयो त जीअं ई जेको आहे सो जांच रुकनी टीम जी मुकमल थींदी रिपोर्ट, उहा वज़ीर आला हवाले कई वेंदी ऐं उन ख़िलाफ़ जेको आहे सो कार्रवाई कई वेंदी। उन खां बाद में जांच रुकनी टीम काज़ी शाहिद परवेज़ 154 जाली डोमिसाइल ओचितो करार ॾिना ऐं उन खां पोइ जेको आहे सो मुर्तज़ा वहाब जी ॿी प्रेस कॉन्फ्रेंस साम्हूं आई त जंहिं बि इहे ठाहिया आहिनि ऐं जंहिं उहे वरिता आहिनि उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे सो कार्रवाई कई वेंदी ऐं उहे नौकरियुनि तां पिणु बरतरफ़ कया वेंदा। उन खां पोइ सिंध जे चइनि ज़िलनि जामशोरो, लाड़काणो, घोटकी ऐं कशमोर में 200 खां मथे जाली डोमिसाइल जेको आहे सो साम्हूं आया, पर उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई। ऐं उन खां बाद में जेको आहे सो असांजे सिंध में काफ़ी अहिड़ा मसइला थींदा हुआ जंहिंजे ख़िलाफ़ एहतिजाज धरणा लगातार थींदा हुआ, पर हिन वक़्त ताईं साल गुज़रण बावजूदि उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी, जंहिं ख़िलाफ़ अॼु टीम मुश्ताक सरकी ऐं रतोदर जा बाशऊर नौजवान हिते रतोदर प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि त सिंध गवर्नमेंट आख़िर उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई छो नथी करे। अचो त हिन हवाले सां हिते आयल नौजवाननि सां ॻाल्हि ॿोल था कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। जी साईं, हे ॿुधाइजो जेको तव्हां हिन एहतिजाज में आहियो, हिन एहतिजाज खे तव्हां जेको आहे हिन मसइले खे कीअं था ॾिसो? असांजो ही जेको एहतिजाज आहे इहो इन करे आहे जेके असांजे हिन सिंध में जेके धारिया अची पहुता आहिनि ऐं उन्हनि धारियुनि जी जेके असांजा MP MN ऐं उन्हनि जी अञा हेल्प कनि था। जॾहिं असां हिन सिंधनि में असांजे सिंध में जॾहिं असांखे पाण खे नौकरियूं नथियूं मिलनि, गुरबत वधी वई आहे, त असांजा इहे MP MN जेके ना हलनि, जेके कूड़ा डोमिसाइलनि ते MP MN थियनि था, असां सुप्रीम कोर्ट खे बि इहो ई चवंदासीं त इन नाल MP MN खे जे इन जी रद्द कई वञे, जीअं असां सिंधियुनि खे का जेका असांजी पढ़ाई हिते हिन सिंध में तमामु घटिजी वई आहे ऐं उन्हनि खे जेके धारिया आहिनि उहे अची करे कूड़ा डोमिसाइल वठनि था ऐं उन्हनि खे नौकरियूं मिलनि थियूं। माना असां सिंधियुनि जो कोई बि हक़ु न आहे। असां इहा ज़ोरदार असां हुकूमत खे, इमरान ख़ान खे असां इहा अपील कंदासीं त जेके इहे नाल MP MN पहिरीं त इन्हनि खे हटायो वञे ऐं इन्हनि धारियुनि खे हिन सिंध मां कढियो वञे, जीअं असांखे पंहिंजो हक़ु मिले ऐं हिन ग़रीब आवाम खे पंहिंजो हक़ु मिले ऐं नौकरियूं मिलनि, जीअं असांजे सुख जो साहु कढूं। जी साईं, जेको आहे सो सिंध में जाली डोमिसाइल त उहे ज़ाहिर थिया, उन में जेको आहे सो एतिरे ताईं थियो आहे त कराचीअ में जेको आहे सो ताज़ो ई हिकिड़े MQM अॻुवाण ॿुधायो त 40 सैकड़ो खां मथे हिते जाली डोमिसाइल आहिनि, जिन में अफ़गानी शहरुनि खे जाली डोमिसाइल ॾिना आहिनि ऐं उहे नौकरियुनि ते पिणु आहिनि। इन हवाले सां तव्हां जेको आहे सो छा था चओ? जीअं दादा 2 जून ते भाऊ मुश्ताक सरकीअ इहो ऐलान कयो त जाली डोमिसाइल ख़िलाफ़ एहतिजाज कंदासीं। उन हिसाब सां जो असां एहतिजाज कयो आहे। बाक़ी जेके तव्हां चओ था 40%, मां सम्झां थो 40% खां मथे आहिनि जेके सिंध में जाली डोमिसाइल्स आहिनि। 50 खां 60-70% थी सघे थो। गिलगिती बीते जे डोमिसाइल ठाराए सघे थो। माना पाकिस्तान हर सूबे माण्हू हिते जाली डोमिसाइल ठारायो आहे, जंहिंमें असांजा करप्ट नुमाइंदा उन सां मुलविस आहिनि ऐं उन सां करप्ट ब्यूरोक्रेट्स मुलविस आहिनि जेके इन कुदे कम में उनजो साथ ॾियनि था। सो असां वरी बि एहतिजाज कयो आहे, इनशाला अॻिते बि एहतिजाज कंदासीं। जेके बि जाली डोमिसाइल ठहियल आहिनि सिंध में, असांजो पुरज़ोर मुतालबो आहे इनखे रद्द कयो वञे ऐं सिंधियुनि जो हक़ु आहे असांजो। बेरोज़गारी जेका असां वॾा सिंध में मां सम्झां थो किथे बि न आहे। हर इदारे में ॿाहिरियां माण्हू भर्ती थियल आहिनि, जाली डोमिसाइल ठहियल आहे। जंहिं बि ठाहिया आहिनि उन्हनि लाइ फांसीअ जी सज़ा हुजणु खपे, ॿी उन लाइ काई बि सज़ा न हुजणु खपे, छो जो असां सिंधियुनि जे हक़नि ते धाड़ो आहे। सो इनशाला असां कोशिशि कई आहे, अॻिते बि कोशिशि कंदासीं इन जे ख़िलाफ़ु एहतिजाज उथारियूं। टीम मुश्ताक सरकी रते देरे तरफ़ां असां एहतिजाज कयो आहे, सभिनी संगत वारनि साथ ॾिनो आहे। महिरबानी सभिनी। जी साईं, हिन में जेको आहे सो जाली डोमिसाइल जेके ज़ाहिर आया, इन में सिंध जे काफ़ी शहरनि में जेको आहे सो इहो पिणु ॾिठो वियो आहे त जेके शागिर्द आहिनि, पंजाब जा ख़ासि करे शागिर्द आहिनि, उन्हनि जा जाली डोमिसाइल ठहिया विया आहिनि ऐं उहे जेको आहे सो हिते सिंध जे हक़नि ते धाड़ा हणी उन्हनि खे जेको आहे सो हिते एडमिशन वग़ैरह मिले पई। इन खे तव्हां कीअं था ॾिसो? मोहतरम, 2 जून 2020 में कबूतर चौरंगी कराची में एहतिजाज कयोसीं मुश्ताक भाउ जे अॻुवाणीअ में ऐं पूरी सिंध उथी पई हुई उन ॾींहुं ऐं काफ़ी गिरफ़्तारियूं बि थी हुयूं दोस्तनि जूं। ऐं इन्हनि जेको आहे हिकिड़ी जाली कॉमेडी ठाही
हा न आसरनि में रहाईंदा हुआ। वरी 2 जून 2021 ते वापसि असां उन ई ॾींहं ते मोटी आया आहियूं त असांखे रिज़ल्ट कुझु बि न मिलियो आहे ऐं असां यकीनन चऊं था त हीअ गवर्नमेंट बि जाली आहे। तव्हां जेके हिननि जा नुमाइंदा वोट खणी अचे असेंबलियुनि में वेहनि था ऐं हीअ सिर्फ़ु ओबासियूं निंडूं डाड़ूं हणनि था, टोक भोग चाकलेटी इहे सभु ईअं आहिनि, कंहिं कम जा कोन्हनि। हिन खे कानून जी काई बि ख़बर कोन्हे का ऐं कानून साज़ी सिंध असेंबलीअ में थी न आहे। हीअ सिर्फ़ु पंहिंजे अयाशियुनि में पूरा आहिनि ऐं हीअ जाली डोमिसाइल, हीअ जाली गवर्नमेंट आहे। असां जेको आहे ख़ासि कर चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां मुतालबो कंदासीं त हिन जाली गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु एक्शन खणणु खपे, ख़ासि करे सिंध गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु। ऐं हीअ जदोजहद जारी रहंदी। आईंदे जे कारण असां लाइ अमल जोड़ींदासीं ऐं एतिरे तादाद में धारिया अचनि था। काफ़ी दोस्तनि ने इहो कयो आहे त भई हीअ सॾु छो बाबा, तव्हां अॻे निंड पिया हुए छा? जाली डोमिसाइल अव्हांखे यादि न आहिनि? हींअर तव्हांखे जेको आहे त बहरिया टाउन आहे, बहरिया टाउन बि असांजे खां नुक़सानकार आहे। हीअ त पीपल्स पार्टी खे सोचणु खपे त जेका बहरिया टाउन आहे उन में नवाबशाह तक़रीबन थियनि था। हीअ त अकेले में अची वेंदा। हीअ पूरी सिंधी क़ौम जो मसइलो आहे, हीअ इसराइल ऐं फ़लस्तीन जो मसइलो आहे। हिननि खे दिमाग़ खोलणु खपे, हिन ते कमु करणु खपे। हीअ सिर्फ़ु खणण में पूरा आहिनि, तंहिंजे करे पंहिंजूं कुर्सियूं बचाई वेठा आहिनि। शर्म अचणु खपे। मूंखे त अफ़सोस थो थिए, ॿियो छा चवां, बेशरमनि खे शल का गैरत अचेनि, ज़मीर जागी पइनि, लॻे नथो। तव्हांखे पाण खे जदोजहद करणी पवंदी। तव्हां नौजवान आहियो, पंहिंजी हिमत कयो, इन्हनि जे दरनि ते पहुचो, इन धरणा हणो, पादर हणो। महिरबानी। अच्छा साईं, हिन में तव्हांखे हिकिड़ो इज़ाफ़ी सवाल पुछा कयां। तव्हां पाण बहरिया टाउन जे मसइले जी ॻाल्हि कई त हिन वक़्तु 6 जून ते जेको आहे सो तक़रीबन क़ौम परस्त बहरिया टाउन जे मसइले ख़िलाफ़ु आवाज़ उथारनि था ऐं एहतिजाज वग़ैरह धरणो कंदा कराची में। इन हवाले सां एज़ ए टीम मुश्ताक सरकी जा तव्हां सीनियर अॻवान आहियो, इन में तव्हांजो कहिड़ो रोल आहे? तव्हां इन खे जेको आहे सो एहतिजाज जी हिमायत कयो था या कीअं, उन जे बारे में ॿुधायो। असां इन एहतिजाज जी बिल्कुलु हिमायत कयूं था ऐं ख़ामोश रहण मां इहो हुयो त असांजी अहमियत उन्हनि खे महसूसु थिए पई। बार बार मुश्ताक सरकीअ जी न काई भाई हिकिड़ी का पार्टी रजिस्टर्ड आहे, न का तनज़ीम साज़ी आहे, कुझु बि न आहे। हिकु सोशल वर्कर माण्हू आहियूं, तव्हां आहियो, असां आहियो, पूरी संगत आहे, सभु सोशल कमु आहे, का तनज़ीम न आहे। हू सिर्फ़ु ख़ामोश वेही ॾिसे पियो। माना त तव्हां सां पब्लिक न आहे, उहे असां मिडिल क्लास जो माण्हू आहे, असां मंझां ई आहे। तंहिंजे करे उन जे ख़िलाफ़ु तव्हां ई जेको आवाज़ु उथारियो था त मुश्ताक सरकी आवाज़ु उथारे ऐं इंशाअल्लाह 6 जून ते मुश्ताक सरकी टीम भरपूर शिरकत कंदी। महिरबानी। जी साईं, तव्हां जेको आहे सो हिन वक़्तु सिंध में जेके हे जाली डोमिसाइल आहिनि ऐं जेको आहे सो नौजवान जे हक़नि ते धाड़ा हयां था वञनि ऐं जेको आहे सो ॿाहिरियां अची नौकिरियूं जेको आहे सो हिते कनि था सिंध जे डोमिसाइल ते, इन जे बारे में तव्हां जेको आहे सो छा था चओ? बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। पहिरियों त जेके ॿाहिरां आहिनि, सरगोजा जा या पंजाब जा या जेके पनाहगीर अफ़गानी आहिनि, उन्हनि खे जाली डोमिसाइल ॾेई करे हिते सिंध में नौकिरी था ॾियनि। मां इहो थो सम्झां त इहो सिंधियुनि सां हिकिड़ो वॾो वेदन आहे, उन्हनि सां वॾो नाइंसाफ़ी आहे। मां सिंध जे हर हिकु गैरतमंद पुट खे इहो रिक्वेस्ट कंदुमि, उन्हनि खे इहो अपील कंदुमि त ख़ुदारा उथो, पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ु उथारियो। ज़ुल्म जे ख़िलाफ़ु जेतिरो बि देरि सां आवाज़ु उथारींदो ओतिरो तव्हांखे पंहिंजूं अज़ियतूं मिलंदा। असां सिंध धरतीअ जा वारिस आहियूं, असां सिंध धरतीअ ते पैदा थिया आहियूं। अफ़सोस जो असांखे नौकिरियुनि जे बजाए के पनाहगीर अफ़गानियुनि खे, बर्मिन खे या ॿियनि जेके सरगोदा जा आहिनि, पंजाब जा, उन्हनि खे नौकिरी था ॾियो। छो भला असां सिंधियुनि जो, असां सिंध धड़ियुनि जो असांजे नौकिरियुनि ते हक़ न आहे? छा असांखे असांजे वालिदैन इन्हनि जे करे पढ़ायो त असां नौकिरियुनि जे बजाए जेको आहे सो वतन मज़ूरी कंदा? असां सिंध धरती जा वारिस आहियूं। मां इहो नथो चवां त तव्हां मूंखे नौकिरी ॾियो, मुखी अशोक खे ॾियो या भा जावेद खे ॾियो। ई न, जेको मेरिट ते आहे, जिन पढ़ियो आहे, जिन डिग्री हासिलु कयो आहे, भली उहो सिंधी कहिड़े बि क़ौम सां, कहिड़े बि क़बीले सां उनजो तालुक़ु हुजे, ख़ुदारा उन्हनि खे नौकिरी ॾियो, उन्हनि सां इंसाफ़ कयो। मां वज़ीर आज़म इमरान ख़ान, सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस पाकिस्तान ऐं चीफ स्टाफ आर्मी, सभिनीनि खां इहो हिकिड़े शहरी जे हैसियत सां इहो मुतालबो थो कयां त ख़ुदारा असां सिंधियुनि सां इंसाफ़ कयो। जंहिं ॾींहुं असां सिंधी उथियासीं न, उन ॾींहुं तव्हांखे तव्हांजे बंगुलनि में, तव्हांजे घरनि में लिखण जो जाइ न मिलंदो। महिरबानी। जी साईं, हिन वक़्तु हीउ जेको मसइलो हले पियो ऐं जेको तव्हांजो जेको एहतिजाज आहे, इन जे बारे में कुझु ॿुधायो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। सभ खां अव्वल तारीफ़ अल्लाह जी, उन खां पोइ नबी साईं जी तारीफ़। दोस्तो, हीउ जेको एहतिजाज आहे इन जे बारे में आहे, सिंध जे हक़नि जे बारे में।
सभ खां पहिरियां मां ॻाल्हि कंदुसि सिंध जे तालीम जी। तालीम जो जेको रुझान आहे, कमु आहे, उहो डावाडोल लॻो पियो आहे। पर सिंध जा नौजवान जेके आहिनि ॾुखियनि तकलीफ़ुनि मां गुज़री करे पंहिंजी तालीम पिराए पाण में क़ाबिलियत आणे करे जॾहिं नौकिरियूं वठण जो टाइम पहुचे थो, उन्हनि सां तमामु वेसाह घाती कई वञे थी। उन्हनि जी जाइ ते धारनि खे डोमिसाइल जारी करे उन्हनि जी जाइ ते उन्हनि खे हक़ ॾिना वञनि था। हीअ असां सां नाइंसाफ़ी आहे। ख़ासि करे जॾहिं खां वठी पाकिस्तान आज़ादु थियो आहे, ख़ासि करे सिंध सां नाइंसाफ़ी कई वई आहे। असां पाकिस्तानी आला अख़्तियारनि खां मुतालबो था कयूं, ख़ासि करे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऑफ पाकिस्तान खां, जिन जे वस में आहे इहा ॻाल्हि त पाकिस्तान जे हर शहरीअ खे बराबरि जो हक़ु ॾिनो वञे ऐं उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। क़ाबिलियत जे बुनियाद ते उन्हनि खे नौकिरियूं ॾिनियूं वञनि ऐं सिंध सां वेसाह घातियूं बंदि कयूं वञनि। हाल में केतिरियूं सिंध सां नाइंसाफ़ी कयूं वयूं आहिनि। ॾिंगी ऐं भंडार ॿेटनि ते जेके ज़ोर ऐं ज़बरदस्ती सां शहर अॾिया पिया वञनि, असां सिंधी उन्हनि जी भरपूर मुज़ाहिमत कयूं था, मुज़म्मत कयूं था। जेकॾहिं ही न मुड़िया इन कम खां, असां सिर्फ़ु मुज़म्मत छा पर मुज़ाहिमत जे लाइ मजबूर थी पवंदासीं। असांजा वॾा जेके आहिनि उहे तमामु मुज़ाहिमती अॻुवान हुआ। शहीद होशू शीदी हुजे या शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हुजे, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु हुजे या शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो हुजे, उन्हनि असांखे जेको आहे हक़ ऐं सच जी राह वठणु सेखारी आहे। असां हर सिंधी नौजवान खे इहो चवणु था चाहियूं त पंहिंजे हक़नि जे लाइ अॻिते निकिरो। जेकॾहिं तव्हां न जाॻंदव, ही धारिया जेके आहिनि तव्हांजे हक़नि ते क़ाबिज़ थी करे तव्हांजी सीटुनि ते नाजाइज़ पंहिंजूं नौकिरियूं खणंदा ऐं तव्हांजे हक़नि खे हू फॿाए वठंदा। इन जे करे असांजो सभिनी नौजवाननि खे इहो पैगाम आहे, बहादुर थी निकिरनि, मुजाहिद थी निकिरनि। हे रस्ता खुलियल आहिनि। अर्ज़ुल्लाह वासिअ, अल्लाह जी ज़मीन कुशादी आहे। हर हिकु नौजवान सिंध जो बाशऊर पंहिंजा हक़ वठणु ॼाणे थो। असां इन्हनि खे इहो चवंदासीं, पंहिंजी बेग़ैरती बंदि कयो, बदमाशी बंदि कयो। हर सिंध जे नौजवान खे पंहिंजा बराबरि हक़ ॾियो। पर असां चऊं था सिर्फ़ु सिंध न पर पाकिस्तान जे हर सूबे सां इंसाफ़ कयो। जेकॾहिं इंसाफ़ न कंदव त पोइ हिन सिंध में बि एकहतर जहिड़ो माहौल ठही वेंदो। हीउ सिंध जे नौजवाननि खे एतिरो मजबूर कयो वियो आहे जो केतिरनि ई तहरीकुनि जनम वरितो आहे। इन जे हिसाब सां असां अपील था कयूं आला अख़्तियारनि खां त हर शहरीअ सां इंसाफ़ कयो वञे। जी साईं, हिन वक़्तु सिंध में जेको आहे सो जाली डोमिसाइलनि जो जेको मसइलो हले पियो, ख़ासि करे ज़िले लाड़काणे में बि जाली डोमिसाइल जेको आहे सो हिते ज़ाहिर थिया आहिनि, पर उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई न आहे थी, जंहिंजे करे अॼु तव्हांजो एहतिजाज आहे, उन जे बारे में तव्हां जेको आहे सो छा था चओ? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सो असां जाली डोमिसाइल जे जेको आहे सो मुज़ाहिरो कयूं था ऐं सॼी सिंध में हलंदो। इहा असां सिंधियुनि सां नाजाइज़ी आहे, इहा बंदि कई वञे। असां सभु सिंधी गॾु आहियूं ऐं सिंध ते का बि नाजाइज़ी थींदी ऐं सिंध जे लाइ जेको बि साज़िश करे थो, असां मुंहुं तोड़ उन्हनि खे जवाबु ॾींदासीं। ख़ुदारा सभु सिंधी गॾु थियो ऐं असां हिकु पंहिंजे आवाज़ ते ऐं जाली डोमिसाइल जेके ठहनि था, इहे जेको आहे सो ख़तमु करायूं। पंहिंजा नौजवान छोकिरा जेके पढ़नि था लिखनि था, उन्हनि जो हक़ु आहे ऐं सिंधियुनि जो हक़ु आहे। हिते गलगतियुनि जो हक़ु न आहे, न हिते पंजाबियुनि जो हक़ु आहे, हीउ सिंध जो हक़ु आहे ऐं उन्हनि खे हक़ु ॾिनो वञे ऐं जाली डोमिसाइलनि खे रद्द कयो वञे। न त असां परा था इज़्तिजाज कंदासीं ऐं सॼी सिंध असां उन्हनि सां उन्हनि जे ख़िलाफ़ु हूंदासीं जेके जाली डोमिसाइल ठाराइनि था। वॾी महिरबानी। जी त हिन वक़्तु सिंध में जेको जाली डोमिसाइलनि जो मसइलो हले थो, जेके सिंध अंदरि जेको आहे 200 खां मथे जाली डोमिसाइल नज़र आया, पर हुकूमत जी जेको आहे सुस्त रफ़्तारी आहे, उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई जे बारे में, इन जे बारे में तव्हां जेको आहे छा था? ऐं हीअ त हिकिड़ी हुकूमत जी नाअहली आहे त कॾहिं बरिया टाउन जे नाले ते, कॾहिं डेमन जे नाले ते, त कॾहिं धारिया आबादगारी जे नाले ते असां सिंधी माण्हुनि खे धिकेधार करण जी हिकु साज़िश आहे ऐं असां सिंधी माण्हुनि खे अक़लियत में शामिलु करण जी हिकु साज़िश आहे। असीं पहिरियां बि एतिजाजी मुज़ाहिरा कया, हाणे बि आहियूं, इनशाअल्लाह कंदा रहंदासीं। ऐं जेको हीउ जाली डोमिसाइल वारो मसइलो आहे, इहो पंहिंजो असांजे हुकूमती इदारनि तरफ़ां MPMNS जी हिकिड़ी नाअहली आहे जेके जाली डोमिसाइलनि जे ज़रिए मथे अची विया आहिनि। असीं अहिड़े किरदार जेके कनि था उन्हनि जी सख़्तु मज़म्मत था करियूं ऐं असां सिंध गवर्नमेंट खां इहा अपील था करियूं त सिंधी माण्हुनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि, त जीअं सिंधी माण्हू अॻिते वधनि। हीअ हिकु सिंधी माण्हुनि जे ख़िलाफ़ु हिकु चाल आहे जेके सिंधी माण्हुनि जा वोट वठी करे ऐं धारियुनि खे आबाद करे ऐं उन्हनि खां उन्हनि जूं ज़मीनियूं सिंधियुनि जूं उन्हनि खे ॾिनी थियूं वञनि। त हीउ बरिया टाउन जो जेको मसइलो आहे, इनशाअल्लाह 6 जून ते बरिया टाउन जो जेको मसइलो आहे उन ते बि मुकमल हिमायत करियूं था। ऐं असीं
पूरी सिंध खे इहा चऊं था त बरिया टाउन जो मसइलो पूरी सिंध जो मसइलो आहे, सिर्फ़ु हिकु सिंध जो या न। हीअ सिंधियुनि जी ज़मीनूं जेके खसे करे मलक रियाज़ जहिड़े दहशत गर्द खे ॾियनि था ऐं उते हिकु बरिया टाउन जे नाले ते हिकु उते सिंधी माण्हुनि जे मथां हिकु अज़ाब नाज़ुल था कनि। असीं सख़्तु लफ़्ज़ में मज़मत करियूं था ऐं मुज़ाहिरा बि कंदा रहंदासीं। जी नाज़रीन, ॿुधो तव्हां त जेको आहे हिते एहतिजाज जेके करण आया हुआ त हिन वक़्तु अॼोके ॾींहं में कराची समेत पूरी सिंध में जेको आहे मुश्ताक सरकी टीम मुश्ताक सरकी ऐं बाशऊर नौजवाननि तरफ़ां जेको आहे सिंध में डोमिसाइलनि जे ख़िलाफ़ जेका कार्रवाई न थी आहे उन ख़िलाफ़ जेको आहे एहतिजाज कया वञनि था। ऐं उन सां गॾु कुझु अरसो अॻु गवर्नर सिंध हाउस में जेको आहे 115 मुलाज़िम तक़रीबन उन्हनि जो बि जाली डोमिसाइल हुजण जो इंकशाफ थियो। ऐं उन खां अलावा घोटकीअ में ऐं जेको आहे शिकारपुर में 14 शागिर्द उते जाली डोमिसाइलनि ते उन्हनि जी दाख़िला थियली, उन्हनि ख़िलाफ़ बि का कार्रवाई न थी आहे। आख़िर सिंध हुकूमत इन जाली डोमिसाइल मसइले ते साल गुज़रण बावजूदि चुप छो आहे? हालांकि उन्हनि जे नुमाइंदनि नासिर शाह मुर्तज़ा वहाब इहो चयो त 30 ॾींहंनि जे अंदरि रिपोर्ट जारी कई वेंदी ऐं उन खां बाद में जल्द खां जल्द उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। वधीक अपडेट ऐं न्यूज़ लाइ ॾिसंदा रहो RNN न्यूज़ HD। अल्लाह हाफ़िज़।